सिंधी ॿोलीअ जे इन सिख्या मर्कज़ ते भलीकार। असां हिन वक़्त ताईं जेके सरगर्मियूं कयूं आहिनि या जेके अॻुभरायूं कयूं आहिनि उन जो मर्कज़ी मक़सदु हिकिड़ो ई आहे, सो इहो त कंहिं तरह सां असां पंहिंजी ॿोलीअ जो पंहिंजे वतन में उनजो जेको असुलु मक़ाम आहे, उनजी जेका हैसियत आहे, उनजो जेको दर्जो आहे, उनखे बहाल करायूं, उनखे तस्लीम करायूं, उनखे वधीक पुख़्ते नमूने सरकारी हैसियत ॾियारियूं ऐं साॻी रीति पंहिंजनि माण्हुनि खे सुजाग कयूं, आगाह कयूं, उन्हनि खे उन्हनि जे दिलि में इहा जेका मोहबत आहे उनखे वधीक उभारियूं ऐं जाॻायूं त हू सम्झनि त हू हिकिड़ी न रुॻो तारीख़ी, न रुॻो हिकिड़ी क़दीम विरसो रखंदड़, न रुॻो हिकु अहिड़ी ॿोलीअ जा वारिस आहिनि जंहिं वटि हिकिड़ो बेशुमार ग़ैरमामूली लोक अदब बि आहे ऐं हिकिड़ो फ़िक्री उन वटि तारीख़ बि आहे, फ़िक्री विरसो बि आहे, पर गॾोगॾु दुनिया जहान खे ॾेखारण लाइ बि हुन वटि घणो कुझु मौजूदु आहे। साइंसी इल्मु न सही, फ़लसफ़ियाना रिवायतूं न सही, पर ख़ुदि हिकु समाज तौरु उन वटि जेको कुझु जेका ॾाहप आहे हुन कठे कई आहे, जेके तजुर्बा हासिलु कया आहिनि, जेका पॉज़िटिविटी आहे हुन वटि, जेको तसौफ़ जो विरसो आहे हुन वटि, उहो सभु अॼु जे ज़माने में दुनिया जे कम जो आहे। ऐं मां सम्झां थो त असांखे कंहिं बि अहसास कमतरी जो शिकार न हुजणु घुरिजे त का असांजी ॿोली मरी रही आहे या का ख़तमु पई थिए या उनखे को अहिड़ा ख़तरा आहिनि जो दुनिया जे उन्हनि ॿोलियुनि जे फ़हरिस्त में शामिलु थी वई आहे जेके जल्द मिटिजी वेंदियूं। छाकाणि त जेकॾहिं रुॻो असां टेक्नोलॉजी में बि ॾिसूं त हिन वक़्तु गूगल जिन लॻभॻि 90 ॿोलियुनि खे तर्जुमो करे थी, उनमें सिंधी बि आहे ऐं सिंधी अञा कंहिं मुल्क जी सरकारी ॿोली न आहे, अञा कंहिं मुल्क जी का क़ौमी ॿोली न आहे। तंहिंजे करे उनजे बावजूदि उनखे जेकॾहिं टेक्नोलॉजी या टेक्नोलॉजी सां वाबस्ता इदारा इन इज़त जी निगाह सां ॾिसनि था या इन क़ाबिल सम्झनि था त उनखे हू पंहिंजे उन अहम ॿोलियुनि में शामिलु कनि, त असांखे बि इहो फ़ख़ुरु ऐं इहा मालिकी जेको वारो अहसासु जेको आहे उहो हुजणु खपे त असां पंहिंजी ॿोलीअ बाबति लाइ जेको कुझु करे सघूं था उहो कयूं। हीअ जेका मुहिम आहे जंहिंजो ज़िक्र कयो यासिर, उनजा 2 मक़सद हुया। असां पहिरें ॾींहुं उनखे ईअं ॾिठो, हिकिड़ो त जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे, ज़ाहिर असां पाकिस्तान जा शहरी आहियूं ऐं हुनजे क़ाइदे उनजे दाइरे जे अंदरि रही ॻाल्हि कयूं था, त पहिरें ॾींहं खां वठी ॿोलियुनि बाबति का वाज़े ऐं मरबूत ऐं का अहिड़ी पॉलिसी जुड़ी न आहे सघी जिन वसीले हितां जे असलोकिन ॿोलियुनि खे उन्हनि जे मक़ाम ऐं जाइ मिले या सुञाणप उन्हनि जी तस्लीम थिए। जेके ॿोलियूं ॿाहिरां आयूं, अंग्रेज़ी ॿाहिरां आई, फारसी ॿाहिरां आई, अरबी ॿाहिरां आई, इवन उर्दू बि जेकॾहिं हिकिड़ी रिवायत इहा आहे त हिते उन जनमु वरितो आहे, तॾहिं बि उनजी बाक़ाइदा जेका असां वटि हिते डोमिनेंसी आहे उहा विरहाङे खां पोइजी आहे। त ॿाहिरां आयल ॿोलियुनि खे जेको अॼु बि स्टेटस आहे, जेको मक़ाम आहे, जेको दर्जो आहे, जेका ट्रीटमेंट आहे उन्हनि सां, जेका उन्हनि तरफ़ रविश आहे, उहा हितां जे जेके क़दीम असलोकनि माण्हुनि जो ॿोलियूं आहिनि उहा उन तरफ़ न आहे। असां सम्झूं था त हितां जूं जेके असलोकियूं ॿोलियूं आहिनि उन्हनि जो वधीक हक़ आहे हिन मुल्क ते, हिन मुल्क जे निज़ाम ते, हिन मुल्क जे इदारनि ते, हिन मुल्क जे आइन ते, त उन्हनि खे उहा हिकिड़ो बाइज़त जेका हैसियत आहे उहा मिलणु खपे। ऐं क़ौमी ॿोली थियण सां ईअं न आहे त कोई हुननि जो वक़ार या मक़ाम मथां थी वेंदो, पर उन्हनि खे उहो जाइज़ जेको इस्तेमालु आहे उन्हनि जो मुख़्तलिफ़ हंधनि ते, मिसाल तौरु जेके बि सरकारी इदारा आहिनि उन्हनि जे जा जेके नाला आहिनि उहे उर्दू ऐं अंग्रेज़ी सां गॾु ख़ुदि ब ख़ुदि सिंधी थी वेंदा। जेका बि लिख पढ़ सरकारी इदारा कनि था उनमें सिंधी जी हैसियत बराबरी वारी थी वेंदी। जेके बि हिते सिंध अंदरि कमु कंदड़ नेशनल या मल्टीनेशनल कंपनियूं आहिनि, उन्हनि जो जेके प्रोडक्ट्स आहिनि, जेके शयूं ठाहिनि था, विकिरो कनि था, उहे दवाऊं आहिनि, मशरूबात आहिनि, ज़रई दवाऊं आहिनि, उन्हनि ते सिंधी जी दाख़िला ईअं ई थी वेंदी जीअं उर्दू ऐं अंग्रेज़ी जी आहे। ऐं छो न हुजणु खपे? के माण्हू सम्झनि था त हिन सां कहिड़ो फ़र्क़ु थो पए, हाणे त उर्दू सभिनी खे अचे थी, मां सम्झां थो तमामु घणो फ़र्क़ु थो पए। जेकॾहिं घोड़ाबारीअ में को रोड ठहे थो त उन ते बि उर्दू ऐं अंग्रेज़ी में नालो लिखियो पियो आहे, दौड़ बांदी जे स्कूल ते अंग्रेज़ी ऐं उर्दू में नालो लिखियो पियो आहे। उते जेकॾहिं उर्दू ऐं अंग्रेज़ी सां को फ़र्क़ु कोन थो पए त पोइ भला सिंधी सां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो?
या कंहिंजो नुक़सानु थींदो। तंहिं करे असां जेके आहियूं, असां सिंध जा रहवासी, उन्हनि जी इहा ख़्वाहिश आहे त जेका हैसियत ऐं जेको मक़ाम ऐं जेका इज़त ॿियनि ॿोलियुनि खे हीउ मुल्क ऐं सूबो ॾेई रहियो आहे, उहा इज़त असांजी ॿोली बि लहणे थी। हिकिड़ो बराबरी जो जेको मक़ाम आहे उनजी घुर कयूं था। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान जो आइन रोके बि नथो। 73 वारे आइन में वाज़े लिखियो पियो आहे त सूबा उर्दूअ खे नुक़सानु पहुचाइण खां सवाइ या उनजे मक़ाम सां छेड़छाड़ करण खां सवाइ पंहिंजे सूबे अंदरि ॻाल्हाइजंदड़ ॿोलियुनि बाबति का बि पॉलिसी, का बि जेका आहे उहा सरकारी हिकमत अमली जोड़े सघनि था। ऐं सिंध वाहिद सूबो जंहिं 73 जे आइन खां पहिरीं जॾहिं उबूरी आइन हो 72 में, तॾहिं बिल वसीले सिंधी ॿोलीअ जी जेको इहो हक़ आहे इस्तेमाल जो या दफ़्तरी, उनजे लाइ पॉलिसी ठाही, उन लाइ बिल पेश कयो ऐं उहो पास थियो। ऐं उन खां पोइ मुसलसिल ठारा अलॻि पास थींदा रहिया। सभ खां आसान जेको मिसाल आहे सिंध में सिंधी ॿोलीअ जी सरकारी हैसियत जो, उहो सिंध हुकूमत जो लोगो आहे। तव्हां जेकॾहिं हाणे बि लोगो ॾिसंदो त उन में 2 ॿोलियूं लिखियल आहिनि, कुल अंग्रेज़ी त आहे वञो हुन में, हिकिड़ी सिंधी आहे, ॿी उर्दू आहे, ऐं सिंधी पहिरीं लिखियल आहे। असां फ़क़ति इहो मक़ाम हर हंधि चाहियूं था। असां चाहियूं था सिंध में जेके बि सरकारी बोर्ड आहिनि उन में इहे 2 ॿोलियूं भले लिखो ऐं सिंधी मथां लिखो। तव्हां हलिया वञो अरब मुल्कनि में, UAE हलिया वञो, उते हिकिड़ो अलॻि इदारो आहे। दुबई में तव्हां को कारोबार शुरू करण था चाहियो, म्यूनिसिपल कमेटी टाइप हिकिड़ो इदारो आहे जंहिं वटां तव्हांखे पंहिंजो बोर्ड अप्रूव कराइणो आहे त मां ही खोलियां पियो मोबाइल शॉप पियो खोलियां, या मां ही हिते कंप्यूटर जो शॉप पियो खोलियां, या मां ही हिते आइस्क्रीम जी दुकान पियो खोलियां, मां बोर्ड ही ठारायो आहे, ही लॻायां या न लॻायां। उहो तव्हांखे चवंदा त हा ही न हिन नमूने लॻंदो। याने तव्हां ॿी जेका बि ॿोली लिखो अरबी लाज़मी लिखंदव ऐं अरबी मथां लिखंदव। इहो शर्त आहे, न त तव्हां बोर्ड नथा लॻाए सघो, उते कारोबार नथा करे सघो। ऐं हाणे तव्हांखे त सभु पढ़ियल माण्हू वेठा आहिनि, कंहिंखे ख़बर न आहे त हाणे ख़ुदि UAE में अरबनि जी परसेंटेज छा आहे। हिन महिल UAE में जेके अरबी ॻाल्हाईंदड़ माण्हू आहिनि उन्हनि जो सैकड़ो वञी 30 बचियो आहे। मुश्किल सां किथे 35 हूंदो, सभु ॿाहिरियां माण्हू अची विया आहिनि उते। पर हुननि पंहिंजी ॿोलीअ खे महफ़ूज़ ईअं कयो आहे, उनजे तहफ़ुज़ लाइ उपाय इहे वरिता आहिनि। कारोबार नथा करे सघो के अरब खे पाण सां गॾु खणण खां सवाइ। इहा त अञा वॾी ॻाल्हि आहे, असां हेसि ताईं कोन था वञूं। पर इहा त ॻाल्हि करे सघूं था त सिंधीअ खे सिंध अंदरि एतिरी इज़त हर हंधि ते मिलणु खपे जेतिरी सिंध हुकूमत जे लोगो में आहे। यानी हर क़िस्म जे लिख पढ़ में उनखे ईअं रखियो वञे। साॻिए रीति असां तालीम में इहो साॻियो हक़ घुरूं था। असां जेका बि कोर्टुनि में इहो हक़ घुरूं था। मिसाल कोर्टुनि में तव्हां ॾिसंदो त फ़ैसिला जेके आहिनि उहे सिंधी में लिखियल न आहिनि। हाणे पहिरियों दफ़ो जॾहिं असां कोर्टुनि खे लिखियो त हाई कोर्ट जेको आहे 2-3 फ़ैसिला सिंधीअ में जारी कया ऐं उन वरी असांखे मोकिलिया त तव्हां चयो असांखे हीउ कयो त आहे, तव्हां ॾिसो हिनजी ॿोली दुरुस्त आहे या न आहे। त असां उन्हनि खे हिकिड़ो ख़त बि लिखियो उन्हनि जे हिन भले कम ते। पर छो नथो थी सघे हेठियुनि कोर्टुनि खे सिंधी में फ़ैसिला लिखण में कहिड़ो मसइलो आहे। ऐं जंहिंजे बारे में फ़ैसिलो कयो था उहो त पढ़ी नथो सघे, त हुनखे जेकॾहिं सज़ा मिली आहे त कहिड़े ॾोह जी मिली आहे, ऐं जेकॾहिं हुन सां ज़्यादती पई थिए त उहा कीअं पई थिए, जो पाण खे जस्टिफाई करे सघे, पंहिंजो पाण खे बेॾोही साबित करे सघे ऐं ॿुधाए सघे त मां हीउ न कयो आहे हीउ कयो आहे। त इन करे असां चाहियूं था त जेको ॿोलियुनि जो वाक़ो आहे ऐं असां इहा ई ख़्वाहिश, इहो ई मुतालबो उन्हनि माण्हुनि लाइ बि कयूं था जिन जी ॿोली सिंधी न आहे। असां नथा चऊं त उन ते इम्पोज़ कयो मड़ियो। असां चाहियूं था त जेकॾहिं कंहिंजी ॿी का ॿोली आहे त तव्हां हुनखे इहा सहूलियत ॾियो, इन में का बुराई न आहे। पर ज़ाहिर आहे सिंध अंदरि जेको सिंधी ॿोली जो तारीख़ी वतन आहे, जितां जे माण्हुनि जी लखें सालनि खां वठी उनजे इज़हार जो ज़रियो रही आहे, उन्हनि जो फ़िक्र इल्मु ॾाप उन में मौजूदु आहे। उनजे अंदरि उनजो जेको वाक़ो आहे उनखे उहो महफ़ूज़ थियणु खपे, उहो बचणु खपे, उहो वधणु बीजणु खपे, वधीक सगारो थियणु खपे। ऐं इहा साॻी तमना ऐं ख़्वाहिश ऐं आरज़ू असांजे माण्हुनि में बि आहे। छाकाणि त ताक़तूं 2 आहिनि जेके ॿोलीअ खे या नीस्तो नाबूद करे सघनि थियूं या बचाए सघनि थियूं। हिकिड़ी हुकूमत आहे ऐं हिकिड़ा तव्हां ई असां आहियूं जेके ॻाल्हाइण वारा आहियूं। असां पाण पंहिंजे रवैये सां पंहिंजी ॿोलीअ खे जेको हानियो या नुक़सानु पहुचाए रहिया आहियूं, असां माण्हुनि खे हिन मुहिम वसीले ईअं सुझाव कयो आहे, इहा ॿुधाइण जी कोशिशि कई आहे त तव्हांजो जेको विज़िटिंग कार्ड आहे, तव्हांजो वाक़फ़ियत जो कार्ड तव्हां पाण था ठारायो। तव्हां पंहिंजे घर जे कंहिं औलाद भाउ भेण जी शादीअ जो कार्ड तव्हां पाण ठाराईंदा आहियो। तव्हांजे घर जी तख़्ती, तव्हांजे ऑफिस जी तख़्ती तव्हां पाण लॻाईंदा आहियो। इहो सरकार नथी लॻाए। सरकार हाईवे ते बोर्ड लॻाए सघे थी,
तव्हांजे घर जी तख़्ती तव्हां था लॻायो, उहा सिंधी में लॻाइण में तव्हांजो नुक़सानु कहिड़ो आहे? तव्हांजो ख़र्च त साॻियो आहे, पर इन अहसास कमतरीअ मां निकिरण जी ज़रूरत आहे। असां जेको ॿियनि ॿोलियुनि जे ग़लबे ऐं यलगार ऐं जेके हुकूमती जेके आहिनि पॉलिसियूं, उन्हनि असांखे अहिड़ो सोढ़ो कयो आहे ज़हनी तौरु, जो असांखे अंग्रेज़ी मोतबराइप जी निशानी थी लॻे। ईअं जीअं लतीफ़े जे दौर में फारसी हुई, फारसी घोड़े चाड़सी वारो जेको आहे इहो टर्म या इस्तलाह, इहो थोरो बदिलियो आहे, त हाणे अंग्रेज़ी पराडो ते थी चाढ़े। हाणे इन ॻाल्हि असांखे एतिरो त अहसास कमतरी में मुबतला करे छॾियो आहे, जो पंहिंजी ॿोली ॻाल्हाईंदे, पंहिंजी ॿोली लिखंदे पढ़ंदे, पंहिंजी ॿोली मां तमामु घणनि वॾनि राइटर्स खे वेझर में हुन सां कचरियूं कयूं, उहो चवंदा उर्दू में लिखूं त असां वॾा राइटर हुजूं। इहा अहसास कमतरी ख़तमु करण जी ज़रूरत आहे। शाह लतीफ़ सिंधीअ जो शाइर आहे, ओतिरो ई वॾो शाइर आहे जेतिरो ग़ालिब आहे। कोई नथो चए त हुनजे मक़ाम ते को असरु पियो आहे, फ़र्क़ु पियो आहे। असीं न हलियूं जो असां हुनखे उन दर्जे जो तर्जुमो मुतरजम कोन ॾेई सघिया आहियूं। हाणे त दुनिया मां ॿोलियुनि तरफ़ इहो तसवुर बदिलिजी रहियो आहे तेज़ी सां। बल्कि तव्हांखे मां 2-3 मिसाल थो ॾियां। हिन महिल इंडियन फिल्मुनि खे जेतिरो साउथ जे फिल्मुनि सोढ़ो कयो आहे, तव्हां तसवुरु नथा करे सघो। तव्हां मलयालम जूं फिल्मूं ॾिसो, तेलुगु जूं फिल्मूं ॾिसो, कन्नड़ जूं फिल्मूं ॾिसो, इंडियन फिल्मूं हुननि जे आरो ॿाराणियूं आहिनि ऐं सॼी दुनिया में ॾिठियूं वञनि थियूं। कोई नथो चए ते तेलुगु जी फिल्म आहे। तव्हां ईरानी फिल्मूं ॾिसो, कोई नथो चए ते पर्शियन फिल्म आहे। सभु हुनजो आर्ट ॾिसनि था। तव्हां कोरियन म्यूज़िक ॾिसो, सॼी दुनिया खे हुन चरियो करे छॾियो आहे। तंहिं करे ॿोलियूं बेमाना थी वेंदियूं जेकॾहिं उन्हनि में वॾो आर्ट, उन्हनि में का वॾी ईजाद, उन्हनि में को वॾो फ़िक्र, उन्हनि में को वॾो कमु थींदो। तंहिं करे असांखे पंहिंजी ॿोलीअ जे अहसास कमतरी मां निकिरणु खपे। जिन असां वॾो कमु कंदासीं, उहा पंहिंजी जाइ, पंहिंजी इज़त, पंहिंजी रिस्पेक्ट, पंहिंजो मक़ाम ईअं ई हासिलु कंदी, जीअं कंहिं बि वॾी ॿोलीअ में। अंग्रेज़ी ॿोली में बेकार शाइरी जो किताबु लिखण खां 100 दफ़ा बहितर आहे त सिंधी ॿोलीअ में हिकिड़ो ज़बरदस्त ऐं मयारी शाइरी जो किताबु लिखियो वञे। छो त उहे माण्हू सम्झंदा, उन्हनि ते असरु पवंदो, उन्हनि खे फ़र्क़ु पवंदो ऐं उन्हनि खे ज़रूरत आहे। अंग्रेज़ी खे काई ज़रूरत न आहे तव्हांजी। अंग्रेज़ी जी ख़िदमत करण वारा करोड़े माण्हू सॼी दुनिया में वेठा आहिनि। तंहिं करे पंहिंजे वतन ऐं पंहिंजी ॿोली जी ख़िदमत करणु खपे, उनखे बचाइणु बि खपे, उन में मयारी किताब बि लिखणु खपनि ऐं उनजे भाउ पे वधाइण लाइ पंहिंजे सॼो किरदारु अदा करणु खपे। साॻी रीति ख़ासि तौर ते मां अथॉरिटी जे पारां इहा ॻाल्हि करणु थो चाहियां त हिन दौर में जेको असांखे नज़र अचे थो मसइलो सभ खां वॾो, उहो आहे पंहिंजे ईंदड़ नस्ल में ॿोलीअ जी मुंतक़िलीअ जो। अॻे 30% पंहिंजो शहर हुया, 70% ॿाराड़ियूं हुयूं, त लॻंदो हो त ॿोली महफ़ूज़ आहे, हुनखे को ख़तरो न आहे। हाणे बिल्कुलु उबतड़ आहे। 70% शहरी आबादी थी वई आहे, 30% ॿाराड़ी रहिजी वई आहे। नतीजे में शहरनि जो जेको कल्चर आहे, हिकिड़ो त घणा ॿोलिया ई आहिनि, ॿियो त प्राइवेट स्कूलनि जी माफ़िया उते तमामु घणी ताक़तवर आहे। जेको माण्हू 10,000 थो कमाए, उनजी ख़्वाहिश इहा आहे त मुंहिंजो ॿारु प्राइवेट स्कूल में पढ़े। उहो पंहिंजे पाड़े जे सरकारी स्कूल जी वाह नथो करे त हिते मास्तर अचे थो कोन थो अचे ऐं हीअ छो नथा पढ़ाइनि, जिते हर शइ मुफ़्त में आहे, किताब मुफ़्त में आहे। तंहिंजे करे जेकॾहिं असां पंहिंजे ॿार जो पंहिंजी ॿोलीअ सां रिश्तो हाणे क़ाइमु न कयो ऐं उनखे उन सां न ॻंढियो, त ज़रा इहो हिकिड़ो अहिड़ो ख़तरो आहे जेको अॻिते हली हिकिड़ो वॾो मसइलो पैदा करे सघे थो। जेको सिंधी सम्झंदो ई न, जेको शाह लतीफ़ पढ़ी न सघंदो, जंहिंखे पंहिंजे तसव्वुफ़ जे हिन अज़ीम फ़िक्री रिवायत जी ख़बर ई न हूंदी, जेके पंहिंजे जड़ुनि, पंहिंजे पाड़ुनि, पंहिंजे लोक अदब, पंहिंजे पाकनि चवणनि सां उनजो रिश्तो ई न ठहंदो, त ज़रा उहो भलो माण्हू त थी सघे थो, क़ाबिल माण्हू बि थी सघे थो, दुनिया खे कमु अची सघे थो। ऐं ईअं न आहे त को सिंधी न ॻाल्हाइण जे करे को सुठो माण्हू न रहंदो, पर हू पंहिंजे वतन जे कम जो घटि रहंदो। हू पंहिंजे वतन जे कम जो तॾहिं रहंदो जॾहिं पंहिंजे वतन जी ॿोली ॻाल्हाईंदो, पढ़ी सघंदो, लिखी सघंदो ऐं उन बहाने सां पंहिंजे जड़ुनि सां जुड़ंदो। त करे पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे जड़ुनि सां जोड़ियो, उन्हनि सां ॻंढियो। जेकॾहिं तव्हांजे घरनि में तव्हांजा ॿार सिंधी न ॻाल्हाए रहिया आहिनि, त तव्हां यकीन रखो तव्हां बदकिस्मत माण्हू आहियो ऐं तव्हां पंहिंजी ॿोली जो वॾो नुक़सानु करे रहिया आहियो। तंहिं करे जेकॾहिं चाहियो था त तव्हांजो इहो सफ़र जेको आहे, जेके तव्हां इहे सभई किताब लिखिया आहिनि, पढ़िया आहिनि, जीअं रिवायत जा वारिस आहियो, इहा रिवायत ख़तमु न थिए, इहा रिवायत मरे न ऐं इहा ईंदड़ नस्लुनि लाइ मुंतक़िल थिए, त पंहिंजे ॿारनि खे पंहिंजी ॿोलीअ सां जोड़ियो। स्कूलनि में न आहे त पाण पढ़ायो। जेॾी तव्हांखे ॻणती आहे त तव्हांजे ॿार खे अंग्रेज़ी नथी अचे, साइंस नथी अचे ऐं तव्हां हुन लाइ 10 ट्यूशन पढ़ाइण वारा ॻोल्हियो था, एतिरी ॻणती जॾहिं पंहिंजी ॿोली जी कंदो त तव्हां पक सम्झो तव्हांजी ॿोली खे को ख़तरो न आहे। तव्हांजी महिरबानी।